उस्ताद जुड़िया गाड़ी अॻिते हलाइणी अथई न हिनखे मथे विया मोर गॾु जो 5 मिंटनि ते कड़ी आहे तकलीफ़ वाह वाह उस्ताद तुझे इंसाफ इन साहब में अची फाथा आहियूं उस्ताद गाड़ी बंदि कर अॻिते कोन हलंदी छो कोन हलंदी गाड़ी हलंदी उस्ताद हल जेके हलणो हूंदो सो पाण ई चवंदो हलो उस्ताद बाबा जी होड़ जी साईं उस्ताद चओ त वञे बाबा बाबा उस्ताद हलो बाबा हलो तव्हां हलो न साईं वरी कीअं वेंदा असांजे इजाज़त खां सवाइ केरु केॾांहुं वेंदो साईं ॾिठो इहो हुआ मोर आओ इहा कूकई पधरी बाबल साईं छोरे खे छॾे तव्हां कमी फिटाए छॾियो तो बि त हिकिड़ो घुमरो छॾे ॾिनो न साईं असां माण्हू कहका वारा चएसू त भले छोरो जा चूट हले सुमार खां न वट खे बि न जॾहिं पंधु सेखारिबो आहे त पहिरीं हुनखे छूट छॾिबो आहे त भले हली डोड़ी थके पोइ लगाम जी झाब ते वराइबो आहे जी भोरात ना समझी न हाँ साईं समझो वारी जो पंधा केर केस ताईं पाण खां छूट डोड़ंदो मूसा खान भला वॾेरे वारो कमु घणे ते थियो महमूद खान तूं आहीं तपेदार बन्नी ब ट्रैक्टर ब गाॾियूं तपेदारी मां ठाहियो अथई अदा छबर तुंहिंजी चुल्ह में बि कोन ॼाई पई आहे तोखे बि रब पाक घणेई ॾिनो आहे इन तपेदारीअ मां उहो त शुक्र आहे मौला जो पर हिकिड़ी ॻाल्हि पे कयमि तोसां त शखी ऐं शूम जो लेखो साल ते साॻियो ख़बर अथमि ख़बर बाबा साईं ॾिने वॾेरे खे तो ई तिरियूं खोड़ायूं बाक़ी असां सां सिधो न थियो सो न थियो हर साल कणक ॾियण खां कंद कढाईंदो हिन साल ढल में उहो धक आयो तम जो वञी थिया सत ख़ैर चङो थियो मुंहिंजी मारियो चङो आहे रईस साहिबत खान खातो फेराइण का मश्करी आहे नौकरी पिड़ते उछले पो खाता मटाइबा आहिनि अदा जे तुंहिंजी इन में नौकरी वई न सरकार नौकरी छॾण महिल तोखे जेके पैसा ॾींदी न से मूंखां वठिजां जे नौकरी बची वई त पोइ अधु न वधीक ॾिजई कुझु रुगो असांजो पेट त कोन्हे न जीअं कुर्सी कुर्सी सां ॻंढी पई आहे तीअं पेट पेट सां जीअं चवंदे तीअं थींदो पर हारून मां असांजी जिंद छॾाए विच में टुकड़ो खणी आज़ार कयो अथसि तूं फिकर ई न कर न पोइ चङो हलां थो सुभाणे बंगले ते गॾु माशाअल्लाह सदाईं गॾु साईं असांजा पासबुक बाबला बैंकनि मां कर्ज़ खणो अमी अवां जे पासबुकनि मां फाथासूं असीं पर मूंसां भाउ पाण भाउ भाउ कंहिंजा कोन आहियूं ॿुधई मूंखे हींअर कमु घणो आहे पर यार असां मुफ़्त में कोन था ठारायूं इहो पासबुक पोइ इहो मुफ़्त न आहे त ॿियो छा आहे ख़बर अथई पासबुक ठाराइण जो अघु कहिड़ो लॻो पियो आहे 700 त असीं हणूं था उन अछे मथे वारे साहब जे पेट में जेको अंदरि वेठो आहे तूं दिलि त जल यार हीअं त जल ठहियो पोइ कलाक खां पोइ अचिजांइ चङो
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, भली आहीं? मूंसां गॾु कहिड़ा हाल अथई? मुंहिंजे हालनि खे छॾ, तूं पंहिंजा ॿुधाए त कीअं अचण जो आहे? मोर ॻाल्हि ही आहे त खातो पको आहे कोन, बाक़ी जेका चने सरशाह जी मर्ज़ी बाबा, असीं त सहे जी खल, सरकार जा नौकर, कानून जा नौकर, पंहिंजी नौकरी जा नौकर। ये पोइ मूं हेॾी यखी या ये खणी सरकार जो नौकर आहे, ये पर चने सरशाह जो त नौकर कोन आहे न। बाबला थधो थी थधो, चने सरशाह जी नौकरी मुंहिंजो नौकर बि कोन कंदो, बाक़ी खातो कचो। ये कचो ई सही पर हक़दार त असां आहियूं। वरी ॻाल्हि साॻी यार, किथे तो तूं कागरनि जी ॿोली सम्झी सघीं? ये पर मूसा खान हेतिरा वर थिया न खेड़ींदे पोखंदे, वो खातो कचो को थियो। पोइ मुंहिंजो कहिड़ो ॾोह बचा हिन में? हिन खां अॻु बि 30 तपेदार आया आहिनि इन तपे में। ए पर मूसा खान खातो पको कराए ॾे न। खातो पको कराइण को चर्चो आहे? मूंसां खान आउं तुंहिंजे साहब सां ॻाल्हाईंदुसि। बोर हू दरवाज़ो ॾिसींदो, ओ हू हलियो वञ, सिधो हलियो वञ, नका झल नका पल, सभु का पसे पीड़ीअ ते। हर को हलियो अचे। साईं मुझको तपेदार असांजे पंहिंजे चने सरशाह खे ॿुधे। अरे हलो इतना डर बाहर सब भागी हो चुके, कट बाबा इनके बाद कट बाबा साहब टेलीफोन बताओ और बार साहब समझ तो टके टके जा मां टूरो करी बीठा जेड़ो सीत वंदा कम ही कोन सही वडेरो साउंड आयो। हां बाबा मुकी संग। वालेकुम अस्सलाम। वाह रे वडेरा वाह, असीं त कचहरी लाइ सिकी वियासीं ऐं अवी अहिड़ो था मूं मोड़ियो जे ॾेखारे बि कोन था। वेहो बाबा। बस साईं छा कजे, ज़मीननि मां अहिड़ा अची फाथा आहियूं जो यार ही विसरी विया आहिनि। न अहिड़ी त का ॻाल्हि कोन्हे। यार जल्दी कर, लारी निकिरी वई त लाह निकिरी वेंदा। ए लारी त निकिरी वई, मूंखे त पूरी जो हल्को थी पियो आहे। भला आराम कंदो। अरे साईं राम, साईं राम। संघर मोर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केड़ा हाल मोर? खुश है साईं केॾां ॻोठ बियो केड़ा? साईं ही गाॾी पंहिंजी आहे? दोस्त जी है। लारी वही निकरी तो सवाल करे बचे आयो, समझ पंहिंजी गाॾी है। चङो थियो भई मिली वियो। साईं अमीद अचो जहिड़ो असांजा सभु पंध खुटियो वञनि। ईमान सां ए साईं थो अचे न, जहिड़ो जुड़ थो अचे, ए पोइ वसे न वसे उहा आहे साईं जी मर्ज़ी। संघार यार, असीं त दुधड़ जा ककर आहियूं। साईं उहे बि त छांव कंदा आहिनि। भला ॻोठ वारा कीअं, काको वसंदो कीअं, काके हमीर जा कहिड़ा हाल? ए साईं सभई पिया पसा खणनि। साईं पंहिंजा पसा हूंदा आहिनि ककरनि मंझि, ककर ठला त पसा बि ठला। हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा साईं चओ। हेॾे ॾुकार में बि घर जूं मुनियूं काया थिया पिया आहियो। शहर वञो, कमायो, खाओ। शहरनि खां सवाइ पंहिंजो जीअण न आहे मिया। साईं शहर लाइ कमाइण त मुंहिंजे पर छा यार, त सॼो ॾींहुं घर में वेठा वांदा कुता कुटियो, ॿाहिरि निकिरियो, सॼो जहान पियो आहे। ए साईं ए मोर चवे थो त शहर वञिजे, पर शहर में सुम्हल किथां ईंदी? न साईं इहा ॻाल्हि कोन्हे, महीने खां पोइ। ए साईं साईं न चओ, चयो न तोखे अॻु में। छा करियां साईं? वरी साईं सो ॻाल्हि पिए कयमि त साईं मोर महीने खन में हू थींदो। हू छा?
ए साईं महीने खन में मोर जो मंगणो थी तो मंगणो साईं जा सिका रावल चो रावल रावल मंगणो थी तो मंगणो शाबाश साईं ठहियो ॻाल्हि आहे रावल यार तव्हां शादी कॾहिं था करियो पाण ॻोठ हलो था न वे भला गाॾी में अचो चन्नेथर शाह जो पुट रावल साईं पोइ छा थियो आहे त माण्हूअ जो पुटु न रावल साईं बादशाही बरकरार प्लीज यूर आइडेंटिफिकेशन एंड who's those follows? They are my friends, Sanghar and Moore, and I am Ravan. Son of. I guess this is enough. Hey, stop. Yes, sir. जी सर पर सर हिते का गाॾी बि कान्हे का गाॾी वग़ैरह मोकिलियो आहे त ओके सर ठीकु आहे सर मां कोशिशि करियां थो ओके सर ओके तव्हां हिकिड़ो रिक्वेस्ट करणो हो जी फरमायो असल में मूंखे एमरजेंसी आहे ऐं तव्हांजे ॻोठ जे परियां वञिणो आहे त परे मूंखे ख़बर आहे बहरहाल तव्हां भली वेहो मां उन्हनि खे ॻोठ लाइ पोइ तव्हांखे पुॼाईंदुसि थैंक यू हलो बाबा वेहो गाॾी में रावल खान महिरबानी करे थो हल पते हिते साव वेंदो न वेठा हुजो नको साईं ईअं कीअं थींदो जमादार सुमार तव्हां बि कोन आहियो तव्हांजी जाइ अखियुनि ते साईं अचो साईं भरा तिना ॾिठई जीप में कीअं आकिरिया वेठा हिकिड़ो त हिननि जो मथो वढियो ई रावल जड़न आहे न हैड़े है चन्नेसर शाह है तोखां पोइ त हिन लाइ छा थींदो यार वसंत ये छोरा न वरिया अञा ॾाढी देरि कयूं ही जांगी बि ॾारीअ तां लथो उन में त चई त कीनो आहे हाणे आहे किथे विया हाणे छा थींदो ही त पिटिया वरिया ई कम को छोकिरी हथनि मां थी वञे एला साईं ऐं कीअं करियां प्यारी मखणा सब्र कर अलाह वॾो आहे अलाह वॾो पर दादा छोकिरीअ जो हाल कोन्हे अलाह मिड़े चङी कंदो अलाह चङी कंदो दिलि मला अलाह चङी कंदो ये अञा मां अची हां चङा मुड़ुस
मां जी आया छाते देर कई को थियो को वरी को थियो अञा पुछे तो आऊं की करा मोरे जो कम थी पियो न के पुट मोर के डंडा में विझी आ तू तो सिगो वञी आ दादा हाण गुरी जो चाड़ो कीने हा दाई सफा जवाब दे छयो हाण कोठे न शहर डॉक्टर भेड़ो करे बियो पर हुरी मासी हावड़े अब्बा हाण वन जल्द कर हा आऊं ही मखणा बालू तू अरे सोचियो छा तू हाणे साजा मोहम्मद से वञी सगो दियो तो पेर कुछ कर वञी पर बाबा शहर छाते हलबो अरे अल्लाह अल्लाह मुझे मथे ते हलबो शहर वञ रुक पी न वञ कुछ कर पेर कुछ कर वञ अल्लाह अल्लाह मोरा हां क्या पैसा खपन हुरी के शहर खणा वणो है हां हां यार झट कर देर न कर ए तो साम गड हंदासी ए मासी ए माम गड हंदियो यार पैसा तो कोन है ना यार मूड तो पैसा ही है ही रख मोर की वनी जाई ई पैसा हां अद्दी के दाल सुनो ना यार बेली देर न कर हली मैं देर के दूं यार राहुल हो जा न तो माला करे यार झट कर बस देर न कर यार अरे यार अवां का पैसा मीठा को बाकी है टेडी पाई कोने न ते हेड़ी महल में हां घोर वञा संगारा हली माण का त पैसा वठूं पैसा था वठ यार मुंह वट धरा वठ भैया ए हां वठ हां हानी गाल करे तोखे सुभाणे सब लेखो करे डबो ए हां पर पूरा 7 गज वठंदो सही 7 गज हाँ बाबा हाँ तू पैसा दे बाहर मोकिलना है संगतियुनि खे ए मुखे कुछ की न थो बचे हाड़े पोड़ा हा हा सोड़ा ए सोड़ा न हुजने 7 गज था 350 हाँ हाँ यार तू बस पैसा दे यार वारो कर असन के जल्दी आ ए ड्याम थो पूरा 400 थई वरी भी करने ठीक है बस वारो कर यार हालू जल्दी कर यार संगारा तू बुआ सोटी के बारन के त्या कर मां पांजो उठ पलाड़ा नमोर उठ ते वरी मरी वेंदी यार पो कीअं कजे हा यार जीवण से वञी हिंदाल खे मिनत थो करियां त केकड़ो काए अचे मोरा सजो भरे ताईं वरी ठीक थी वेंदी न हा यार अल्लाह राम कर दो तू तैयार कर बारन के वारो कर अब आ थी वे के करे बिलो थी लो जल्दी कयो झट कयो अम्मा अचो जल्दी कयो झट कर मुंह वाले जी मां झट कर
देर न करियो यदि मथा चली तरह काम करी तुम मारी जी मां अल्लाह आराम कर दो मुझे ये दुआ करना हमें से जावे अल्लाह मालिक है अल्लाह रब रहम कर दो रब खैर कर दो जले मुझे किस्मत अदा वसंत जी फिलहाल तो पट सट करे छोकरी के डॉक्टर भेड़ो कयो सू रब खैर कंदो भली असां मिस्कीन माण्हू पैसे जी भी एतिरी ताक़त कान्हे अदा अमीर अल्लाह बादशाह है अल्लाह रहम कंदो हाँ दा रब का सवा भी का भेणी है मरी ना मां हालात के बढ़िया थी मां अम्मा बात सोडी कान बचनस भैया मां से सदके वणो तो ताई को पेड़ियूं गालियूं करिए ए रब हयाती दींदो मुझी मां के रब हयाती दींदो हां अम्मा पाई रुक मिलनो अबा संघार ओ बा संघार किथा पानी टपो मिलंदो वसंत जी अञा चवे थो त पाण भला आहियूं ये तो हर को मौत जे मुंह में आहे ये अदा अमीर दिल मलाए रख अल्लाह ते वे अदा अल्लाह कंदो तो सब दुख लही वेंदा उनखे का बाज पवंदी श्रवण अजी फिटणो यार एड़े कहर जी खबर हो जा त रावल साईं लातर सु बिली उस्ताद वारो करो अन सलमान बागा बात ठीक हो ना बाबा हुकुम कोने हुकुम कोने कंजो हुकुम कोने अरे साहब जो भी कंजो तुम जो हूं तो छा पर केड़े दोह में ए साहब ये म करियो ॿार बीमार आहिनि को कहका कयो को केसास करियो कानून क्यास करे त कम कीअं हले अवां खे बि वञे बघड़ खाई केर पुछेव बि कोन यार कानून सिखिया तो कुछ माण पप सिखो राह विंदर के रे गुनाह रोकण का शराफत है कीअं ये भरा तना हंगाल अज आई टेक पिया कयो हिकिड़ो त ॿिनि महीननि खां भतो कोन था ॾियो हेड़ा खर दिमाग़ छोरा पाण था खयो असांजी बेइज़ती पिया करायो ई माल को फते घुरन जी है शुक्र कर सूबेदार साहब सुतो पिया आहे हिननि छोरनि ते अॻी ठरियो वेठो आहे झट करे जान छॾायो यार ही तो निसरो नाक है माण्हू मरे तो भली मरी वञे को बादशाह है मौत हयाती मुझे मिठे रब जे वस आहे चूणू पाणी जेको हूंदो न बंदे खे उहो ई मिलंदो सुभाणे 2 महीननि जो पतो ॾेई पोइ गाड़ी खे घेर हणंदुसि पक पक ॾाढी देर करे छॾियऊं का ख़बर भी कान आई
हाय लेकिन हाल में अम्मा मुमल न रो पुट कंदो रब भाजाए होरी चाक थी मोटी दी पुट बाबा अलाए भाॼाई कीअं हूंदी अल्लाह कंदो चाक थी दी पुट गणती न कर न्याणी दुआ कर भाजाए के मौला तू का सहाय कजा मुझा मालिक तू ही गरीब बरजो मुझा मौला तू ही मदद कजा Eva more. Eva. Ekakro chale abba. Biharo. Ay amma. Ay amma. हमें बाबा जको को मला आजो बस सही ये कर रब जी रजा बाबा जेको घड़ो ठहंदो आ सो झुरंदो आ अजल जमारे ते न सहन ते आ बरोबर संगारो बेटा तुम सब्र कर इन में अल्लाह जी मर्जी अल्लाह मूं वटि वेचारो संगार आयो हो अहिड़ी औखीअ वेल माण्हू जे कम न ईंदो त कॾहिं ईंदो हड़ में जेकी हुयुमि कढी ॾिनुमि पैसा त कोन न वेंदा माण्हू त वियो न पैसनि ते साह हुजे हा माण्हू किथे मरना ऐसे न गए तड़को थी त मर्जी तो न सेठ ए तकड़ कोन्हे पैसनि जी बा दुआ कयो त शल रहिजी अचे पैसा पैसा थी वेंदा जी सरकार बताड़ा जी साईं तव्हां हिते वेहो हिननि जेको कमकार हुजे त कजो मां थोरो कम मां हलां थो मारू क्या मरनी नी कौन था मुझसे अक्यों थे मुझसे हाँ थोड़ी कौन थी मुझसे अरे बती अरे बेड़ी चलो जीरो तो जीरो मर मर चलो मर सालिहा जी सर छाए अम्मा ना गिलचे पे सालिहा मुखे डप तो थिए बस सर के खेडो डिजे हिते वे बाय न वञ
असल शाह जी सॼे ॻोठ में ॾींहुं राति लॻे वञे त भली वञे, कंहिंखे को खुट कोई कोन्हे। सालिया 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 काॾे मरी वई मुंहिंजा? तोखे खून कया या हिन खे खून कया? इहा जेकर ही ॿाहिरि निकिती आहे त उबतो टंगा खूह में ॿुड़ी थो सही। हल रखियो आहे हुते? छा पियो आहे जो पाणू कयूं पियो आहे? जेको हिते न आहे। छा आहे हुते जो पंहिंजो पाण खे धिकजी डरनि में दाख़िल कयो अथई? थर जी हेॾी ज़मीन आहे, कस जी ज़मीन आहे। आउं बि पढ़ंदो हुउसि, पर जॾहिं ॾाॾे खे अकेलो ॾिठुमि त किताब उछले छॾियमि। आउं किताब तो उछले न थो सघां बाबा। रावल बाबा, मां तोखे किताबनि उछलण लाइ कोन थो चवां, पर यार तो मूंखे परे उछले छॾियो आहे। तोखे मूंखां वधीक उहे माण्हू आहिनि जिन खे मूं जुतीअ जी नोक ते रखियो आहे। तनी चाहियो था बाबा तव्हां पढ़ाई छॾे माण्हुनि खे उछलण शुरू करियो। इहे आहिनि किताब, इहे आहिनि किताब। इहो आहे अखरनि जो मुंहं में उबतो थी लॻण। मां तोखे ईअं कोन थो चवां। बाबा के ॻाल्हियूं चइबियूं आहिनि, के ॻाल्हियूं माण्हुनि जे वाता चवराइबियूं आहिनि। अवां नथा चाहियो उन्हनि माण्हुनि जे वेझो वञा त पोइ उहा सीम ऐं तत लाइ मूं लाइ आउं उन ते पेर रखी हली नथो सघां। माण्हू माण्हू माण्हू, अरे छा कयो आहे मूं माण्हुनि खे? कंहिंजो घर साड़ियो आहे मूं, कंहिंजे मुंहं जो गिरहो फुरियो आहे मूं। आउं फरियादी गवाह थियणु नथो चाहियां, पर इहा हक़ीक़त आहे त फरियादी गवाह बि हूंदो आहे ऐं आउं अहिड़ो ई फरियादी आहियां। ॾे शाहिदी, ॾे गवाही, दाहूं कुकुम करे माण्हुनि खे चओ। माण्हुनि खे सभु ख़बर, अकुल आहे माण्हुनि में। साईं रावल, मल्हार आयो आहे। मल्हार उते छो बीठो आई? अच्छा अच्छा, कीअं आई? जीअं बेनूर माण्हू हूंदा आहिनि। मूं ॿुधो आहे तो उतां किथे वेहण छॾे ॾिनो आहे। रावल भाउ, धिकजण ऐं उछलजण में तफ़ावत सम्झींदो? हा, मूंखे पहिरीं क़िस्मत अखियूं खसे उछलियो ऐं पोइ मां धिकबो वियुसि। मल्हार, तूं हिन ॻाल्हियुनि जी परवाह छो थो करीं? आउं तुंहिंजो आहियां न। मोर आहे, संघार आहे, उहे त तुंहिंजा पंहिंजा आहिनि। यार इहे न हुजंदा त कर हेसि ताईं यां कोन फाटी पवे हा। इहे ई त आहिनि जिन जे अखियुनि सां आउं बि ॾिसां थो। अच मूंसां। किरां तूं अच त सही। मुंहिंजे पेरनि मंझि त झड़ो कर नीर पियल आहिनि। हा, सम्झा पई। पोइ वीचारी तूं ॾींहं जा ॾींहं लायो छॾी अचण में। संझा जी
हिकिड़ी ॻाल्हि चवां? कावड़ न कजे। मुंहिंजी कावड़ हे वितियूं मुंझाए कावड़ बि कॾों के खसे वयूं आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं हिन जहिड़ी थी भायां पाण खे। चओ, मूंखे भउ थींदो आहे संजा। हाँ, मुक़ामनि मंझि हूं बि हर कंहिंखे भउ थींदो आहे। ईअं न चओ, मूंखे आउं हलां थी, आउं वरी ईंदसि, आउं हलां थी। जय तंहिं महिल ॾिस गंजी कुल्हे ते रखियो हेॾा भॼी बीठी आहे पुॼाड़ो। साईं, मां संजा भेण सां मिलण आई हुअसि। कान्हे का ज़रूरत संजा के तुंहिंजी हल। जय तंहिं महिल कच्छ में पला ए अची वई आहे वञी वई। साईं, पर छोड़ी थी मुंहुं थी ॾी। ए तुंहिंजी आज्ञा चढ़ी कान्हे का? ॿीहर जे करे हेॾा ॾिठो त मैं त टंगू जोरे चढ़ी थो साईं। जेको ॾिस त भॻो बीठो आहे जहिड़ो की सभु बेघर हुजनि। जुतीअ सिधो पहुचियो वञे। हल छोड़ी तूं बि। संगार हू कोन बेत आहे त छुल्ली छॾ में छपरे डुल्ली छॾ में देह। संगार भाॼाई हुरी खां तूं सची पुछो तूं अंदरां खाजी वियो आहे। पर यार दिलि लाइ को पंहिंजी सीवी बि छॾींदो। चरिया बुखियो ॾुखियो पंहिंजो वतन छा वञी कंदे पहिरें। हाँ यार, तोखे हाणे ख़बर पई आहे त देह सची पची पुछियो आहे जो मुंहिंजी हुरी बि खाई वियो। वरी बि साॻियूं ॻाल्हियूं, जिते हूंदे हुरी त तुंहिंजे पुठियां हूंदी। अता हुरी बिना थर कहिड़ो। साईं, बेबी नाहिद आई आहे, वठी अचसि बाबा। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। अच बाबा बे। दे ख़बर बाबा कीअं तो वक्त गुज़रे, छा पियो लिखजे, छा पियो पढ़जे। सर पढ़जे तो कुछ भी कोन पियो, बस यूनिवर्सिटी खुलियल आहे तो कुछ दिलचस्पी थी पवे थी। हाँ बाबा, अॼुकल्ह यूनिवर्सिटियूं बि तालीम बजाए दिलचस्पी जा इदारा बणवा पिया वञनि। सर मां तव्हांखे पाणी ॾियां? न बाबा, पंहिंजो कमु पाण करण माना कुझु चुरपुर, ऐं चुरपुर हयातीअ जे एहसास सां गॾु निशानी बि आहे। हेलो नाइट, हाउ डू यू डू? हेलो मंजूर, कीअं आहियो? बिल्कुलु ठीक। ही मुंहिंजो पुटु ही बि ईअं चवंदो आहे त यूनिवर्सिटी में दिलि लॻी पई आहे। अलाए छो केरु इल्म में दिलि नथो लॻाए। नाइट ॿुध बाबा जी शिकायत। मां त सर सां मुतफ़िक़ आहियां। सर अव्हां जी रिटायरमेंट में त अञा 2 साल हुया, पोइ वरी जल्दी छो कई? नाहिद बाबा, अॼुकल्ह जेकॾहिं कोई 10 साल लॻ बि रिटायर करे त हिन में हैरत जहिड़ी ॻाल्हि सम्झणु न घुरिजे। आऊं त बाबा खे अॻे ई चवंदो आहियां तव्हां पीरी खे 2 साल अॻे ई क़बूल कयो आहे। मियां मंज़ूर, जॾहिं मुंहिंजी उमिरि ते पहुचो त पंहिंजी अकाउंटेबिलिटी कजो। लेखे चोखे जो ही सभ खां वॾो स्टेज थींदो आहे सम्झणु।
नाहिद बाबा तूं ॾे ख़बर तुंहिंजा क्लास कीअं पिया हलनि? बस सर रिड़न पिया। हाँ बाबा अॼुकल्ह सभु कुझु रिड़े ई पियो, हले कुझु ई कोन थो। कुवत ऐं सघ ॼण ख़तमु थींदी पई वञे, ताक़त ॼण ख़तमु थींदी पई वञे, जो हर शइ रहण ते अची बीठी आहे कुमीअ वांगुरु। सर कुमी भी तो रेस खटे थी सके? हाँ बाबा उहा भी रेस खटे सके थी उन सूरत में जॾहिं हुनजो मुक़ाबिलो कंहिं बेवकूफ़ सहे सां आहे त। असांजे पेरनि में रफ़्तार कुमी जी ऐं अखियुनि में निंड उन ई सहे जी आहे जेको कुमीअ खां हाराए वेठो। पर इन में कच्छू जी रफ़्तार जी अहमियत आहे ई न। दरअसल इहो हुनजो हौसलो आहे ऐं हौसले सां गॾु कुझु अक़लमंदीअ जो अंसर। बाबा असांजा मुशाहिदा जॾहिं तेज़ थींदा, सोचण ऐं सम्झण जी कुवत में इज़ाफ़ो थींदो, तॾहिं ई असीं बीट करण जे क़ाबिल बणंदासूं। चङो बाबा मंज़ूर, मुंहिंजी वाक जो टाइम थी वियो आहे। बाबा शायदि तव्हां अॼु सुबुह जो वाक कोन कई हुई? कई हुई पुट, पर अणपूरी। वाक अणपूरी थिए त ख़ैर आहे, सफ़र अणपूरो थियणु न घुरिजे। अरे नाहिद बाबा मां त तोखां इहो पुछियो ई कोन त तूं अलाए कहिड़े कम सां आई आहे। सर अवां वटि ॿुधण ई त ईंदी आहियां, कुझु न कुझु पले पवे थो अवां वटां।